ठगी जी सज़ा। से मुंहिंजा ही कहाणी आहे सालू नाले हिकु छोकर जी जेको कंहिं ॻोठ में रहंदो हो। असां ताईं ॻाल्हि था कनि त उहो सदाईं पियो फॾनि जा कमु कंदो हो। कॾहिं हुन सां कॾहिं हुन सां कुझु न कुझु हुनजो ठगी ऐं फॾो जारी रहंदो हो। कमकार त कंदो ई कोन हो, बसि कॾहिं कंहिंखां पीउ जे नाले ते उधारा पैसा वठी ईंदो हो, कॾहिं वरी कंहिं दुकानदार खां पीउ जे नाले ते शयूं वठी पियो खाईंदो हो। सिमू जा जॾहिं पिणे कालूअ खे ख़बर पवंदी हुई त हू खेसि घणो ई सम्झाईंदो हो त पुटु इहे फॾनि वारा कमु न कर, तोखे जेका शइ खपे मूंखां वठंदो कर, बाक़ी ईअं ॾटे ते माण्हुनि खां पैसा ऐं शयूं ऐं उधार न वठंदो कर। पर साईं मुंहिंजा छोकर अॼुकल्ह जा नौजवान तव्हां बि ॾिठा हूंदा, सो ही बि उन्हनि वांगुरु हो ऐं पीउ जी हिकु बि ॻाल्हि बि न ॿुधाई। सालू ते पंहिंजे पीउ जी हिकु ॻाल्हि बि न ॿुधी, ॻाल्हि का पंहिंजे पीउ जी ॿुधंदो त हिकु कन मां ॿुधंदो, ॿिए कन मां वरी कढी छॾींदो हो। उन जे करे हुनजो पीउ हुन ते कावड़ बि कंदो हो ऐं कॾहिं कॾहिं हुनखे मार बि खाइणी पवंदी हुई। मुचड़ा पादर मार खाई बि सालू सुधरण जहिड़ो न हो, सो न सुधरियो। थी हुन ॻाल्हि था कनि त हिकु ॾींहुं सालू वारनि जे ॻोठ में पुलिस आई। पुलिस वारनि खे ॻोठ जो वॾेरो कंहिं ॾोह में घुरिबल हुयो। सो साईं पुलिस साथ कानूनी कार्रवाई कंदी आहे। अॼुकल्ह जी पुलिस त बहरहाल छा चइजे, पर ही उन वक़्त जी पुलिस हुई। सो पुलिस उन ॻोठ जे वॾेरे खे बि कंहिं ॾोह में घुरिबल हो, सो पाण सां गॾु साण वठी गिरफ़्तार करे खणी वई। सालू जो ॾिठो त पुलिस वारा वॾेरे साईं जहिड़े वॾे माण्हू खे पकड़े विया आहिनि। पुलिस का वॾी ताक़त आहे, का वॾी ॻाल्हि आहे। उन करे हुनजे दिलि में बि इहो ख़्यालु पैदा थियो त कंहिं न कंहिं तरीक़े सां हू बि पुलिस वारो थिए। ऐं हुन सोचियो त पुलिस जे कपिड़नि में जेकॾहिं हूंदसि त हुन खां हर को पियो डिॼंदो ऐं उन सूरत में हू माण्हुनि खां पैसा वग़ैरह पिणु जल्दी में कढी सघंदो। सालू जो हिकिड़ो दोस्त अनवर पिणु हूंदो हो। उहो कुझु सुलक्षणो ऐं समझदार हो। सालू पंहिंजे दोस्त अनवर सां उन बारे में सलाह कई। उन चयसि त अदा सालू तूं त अनपढ़ियल आहीं, उन करे तोखे पुलिस जी नौकरी कान मिलंदी। सो ॿेली या त महिनत करे पढ़ाई कर या इहो शौक़ु पंहिंजे दिलि मां कढी छॾ। पंहिंजी ॻाल्हि जी दोस्त जी इहा ॻाल्हि ॿुधी सालू खे इहा ॻाल्हि पसंदि न आई ऐं हू वरी अॻिते निकिरी वियो ऐं हिकु ॿिए शख़्स खां वञी सलाह वरिताईं जेको बि हिन वांगुरु लोफर लुचंगो हो। उन खां चयाईं त ॿेली पुलिस जी नौकरी वठणी आहे ऐं पुलिस वांगुरु माण्हुनि खे झलणो ऐं पैसो कढणो आहे। उन लोफर लुफंगे हिन खे चयो त अदा पुलिस जी नौकरी त तव्हांखे मिलंदी कान। तुंहिंजे यार अनवर जेका ॻाल्हि कई सा आहे सची, छो तूं आहीं अनपढ़ियल। बाक़ी जेकॾहिं तोखे ठगी करणी आहे त बाज़ार में पुलिस जा कपिड़ा तोखे मिली वेंदा, उहे खपनि त हल त तोखे शहर मां उहे कपिड़ा वठी ॾियां, या तूं पाण वठी अचु ऐं पुलिस जा कपिड़ा पाए वेठो माण्हुनि खां फुर। उन लोफर लुफंगे जी उहा ॻाल्हि ॿुधी करे सालू ॾाढो ख़ुशि थियो। उन वक़्तु त सालू वटि पैसा कोन हुआ। चयाईं त अदा आउं सुबुह जो ईंदसि ऐं पोइ कपिड़ा वठंदसि। उहा ॻाल्हि ॿुधी सालू सिधो पंहिंजे घर वियो ऐं घर मां पंहिंजे माउ जे रखियल पैसनि मां 200 रुपया चुरायाईं ऐं ॿिए ॾींहुं सिधो शहर हलियो वियो ऐं शहर मां हिकु दुकान तां पंहिंजे माउ जी पुलिस ड्रेस वठी आयो, ठाराए आयो। सालू जी माए ध्याणी जॾहिं हुनखे उहे पुलिस वारा कपिड़ा ॾिठा त मुंहिंजो पुटु अॼु पुलिस वारा कपिड़ा वठी आयो आहे, तोखे शक पियो त इहे पैसा संदुसि पैसनि मां न वरिता हुजनि संदुसि पुटु, छो त हुनखे ख़बर हुई त मुंहिंजे पुट वटि एतिरा पैसा आहिनि कोन। उन करे माई ध्याणी वञी पंहिंजा पैसा संभारिया, ॾिसे खणी त संदुसि पैसनि मां 200-300 खुटल आहिनि। उन करे साईं माई ध्याणी बि मथां ॾाढी कावड़ कई ऐं खेसि घणी हुई थुको लहण तूं हयाईं बुझा ॾिनाई ऐं चाहीं त तूं पैसा छो चुराया आहिनि। पर साईं सालू अॻे ई ठग फॾ आई
अॻे ई हुनखे थुक पुॼे जीत का परवाह हुओ कोन। सालू साईं जीअं तीअं करे इलाज़ ऐं मिंटनि सां पंहिंजी माउ जी कावड़ ढिरी कई ऐं अमड़ अमड़ करे हुनखां माफ़ी पिणु वरिताई। सिमजा ॻाल्हि था कनि त ॿिए ॾींहुं सालू पुलिस वारा कपिड़ा पाए घरां निकितो ऐं उन्हनि कपिड़नि में हू पाण खे पुलिस वारो सम्झी रहियो हो ऐं वॾे रोब दबदबे सां हू पंहिंजे ॻोठ में हलणु लॻो ऐं तव्हांजो हू हलंदो हलंदो सिधो ई पंहिंजे ॻोठ जे ॿाहिरां हिकिड़ी बस्ती ॾांहुं वञी पहुतो। सिमजा उन ई बस्ती में ग़रीब घराणा रहंदा हुआ। जॾहिं हू उन ग़रीब घराणे जे घर न पहुतो त उन्हनि जे हिकु माण्हू खे ॿांह खां पकिड़े ऐं खेसि चवणु लॻो त तूं चोर आहीं, उन करे मूंसां हल थाणे ते। सिमजा ग़रीब वीचारो रिणूं करणु लॻो, चयईं ॿेली आउं चोर न आहियां, घोड़ा घोड़ा रिणियूं वठ पकड़। जंहिं करे ॿिया ॻोठणा उन जा भरपासे जा रहवासी बि ॿाहिरि निकिरी आया ऐं सालू खे चवणु लॻा त अदा ओ अबा असांजे छोकिरे खे छो पकड़ियो अथई? सालू चयो हीउ चोर आहे, हिनखे आउं न छॾींदुसि, हिनखे थाणे ते हलणो पवंदो। सिमजा उन ई बस्ती जे हिकिड़े चङे मुड़ुसु सालू खे चयो त अबा जमादार तूं अमरा खे छॾ, तोखे खणी असीं ख़र्ची करायूं था, चांहि पाणी जा कुझु रुपया ॾियूं था। ॿेड़ी हीअ असांजो छोकिरो न आहे, बहरहाल तूं ख़र्ची वठि ऐं हिन जी जिंद छॾ। से उन्हनि माण्हुनि पंहिंजे अमरा जी जान छॾण लाइ 100 रुपयनि जो नोट सालू खे ॾिनो। सालू खे जो पहिरीं धक में 100 रुपया मिलिया त हू ॾाढो ख़ुशि थियणु लॻो ऐं सोचणु लॻो त हाणे पंहिंजो खीसो मिड़ेई पैसनि सां गरम हूंदो। पोइ त साईं सालू पंहिंजे ॻोठ जे कंहिं माण्हू खे त न पियो फुरींदो हो, पर जॾहिं बि हुनखे पैसनि जी खप पवंदी हुई त उन ई बस्ती ॾांहुं निकिरी वेंदो हो ऐं पुलिस वारा कपिड़ा पाए उन ग़रीबनि ॾेई वेंदो हो ऐं उन्हनि मां कंहिं न कंहिंखे झले कुझु पैसा पियो कढींदो हो ऐं पंहिंजे ॻोठ में कंहिंखे बि तंग न कंदो हो, छो त सभु खेसि सुञाणींदा हुआ ऐं फॾनि खां बि वाक़ुफ़ु हुआ ऐं सभिनीनि खे बि ख़बर हुई त हीउ पुलिस वारो न आहे। से उन बस्ती जा माण्हू जेके हुआ उहे बि पैसा ॾेई ॾेई थका, सो पैसा भरा थका, उन करे हिकिड़े ॾींहुं सभई उन बस्ती जा माण्हू गॾु थी पंहिंजे चङे मुड़ुस खे चयाऊं ऐं उनखे मोकिलियाऊं थाणे ते। उहो चङो मुड़ुसु वियो ऐं सूबेदार खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त खेसि चयईं त अबा सूबेदार साहिबु असांखे इन छोरे कालू जे पुटु सालू ॾाढो रत कयो आहे। असां मिसकीन माण्हू एतिरा पैसा किथां आणियूं जो हर भेरे हिनखे ॾियूं, जॾहिं त असांजे ॻोठ में कंहिं बि का बि चोरी न आहे कई। साईं सूबेदार खे चवणु लॻो त अदा अवां फ़क़ति हिकिड़ो कमु कजो, जो जॾहिं बि ॿीहर उहो छोरो तव्हां वटि अचे त उनखे ॿधी विहारिजो ऐं पोइ असांखे इतला करियो, पोइ असां ॼाणूं ऐं असांजो कमु। होॾां साईं छोरो सालू जेको अॻे हिरियल हो सो कुझु ॾींहंनि खां पोइ वरी बि उन ई बस्ती में वञी पहुतो। तॾहिं से सभिनी बस्ती वारनि गॾिजी करे सालू खे पकिड़े विधो ऐं खेसि रसियुनि सां ॿधे विहारियऊं ऐं पोइ कुझु नौजवान विया ऐं पुलिस खे इतला करे वठी आया। सिमजा पुलिस आई ऐं सालू खे थाणे ते खणी वई, जिते हुनखे ॾाढी मार पुण ॾिनऊं ऐं खेसि चालान पुण करे छॾियऊं। सालू जीअं त ठगी कई हुई उन करे उनखे 3 साल सज़ा लॻी वई ऐं मथां ॾंड पिणु हयो वियो। सिमजा सालू खां जेल में सख़्तु पोरियो करायो वेंदो हो। हू जेल में अगरि ठाहिणु ऐं ॿियो कमु करणु सिखी रहियो हो ऐं हुनखां सख़्ती सां उहो कमु पिणु वरितो वेंदो हो। से जॾहिं हू इन कम में मशगूल थी वियो ऐं जेल जे माहौल में रहियो त हुन हाणे ठगी वारनि कमनि खां तौबा ताइब करे छॾी ऐं दिलि में इहो इरादो कयईं त हू जॾहिं बि जेल मां निकिरंदो महिनत मज़दूरी करे खाईंदो ऐं कम में पंहिंजे पीउ जी पिणु हथु वंडाईंदो। सईं जॾहिं सालू ईअं सोचियो ऐं जेल में पंहिंजी चाल चलत सुधराई ऐं फॾा मस्तियूं छॾे ॾिनई त जेल में सालू जी चङी चाल चलत खे मद्देनज़र रखी करे हुन जी सज़ा में 1 साल जी कमी कई वई ऐं हू 2 साल जेल में गुज़ारे जॾहिं वापसि ॻोठ आयो त पंहिंजे पीउ माउ जे पेरनि ते किरी पियो ऐं रोई चवणु लॻो त बाबा
मूंखे पंहिंजी ठॻीअ ऐं ग़लति कमनि जी चङी सज़ा मिली आहे। हाणे हू वाइदो थो करियां त आईंदा कॾहिं बि अहिड़ो ग़लति कमु न कंदुसि। सही पोइ संदसि माउ ऐं पीउ खेसि माफ़ु कयो ऐं हुनखे दुआऊं ॾिनऊं। से मुंहिंजा हींअर ॻाल्हि था कनि, हींअर जी ताज़ी रिपोर्ट आहे त हींअर सालू बिल्कुलु सुधरी वियो आहे। हू पंहिंजे पीउ सां ॿनी ते पुणु वेंदो हुयो ऐं कम में पुणु पंहिंजे पीउ जे हथु वंडाईंदो हो ऐं हुन जेको हुनरु सिखियो हो जेल मां उन मां ख़ुशि पुणु खे सुठी आमदनी थींदी हुई ऐं हाणे हुन जो गुज़र सफ़र सुठो थी रहियो आहे। वधीक हिन खे सम्झो कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।